मशडेज साईं तू मशडेज आऊं जियां तुझे आसरे सबई पाड़ूं सूरजूं लहज़े मंझुलटेज हिक तू न मोह मटेज ॿियो हिन कूड़े जग मटियो त घोरियो या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब अॼु अल्लाह ज़ुल क़द्र साईं गुलाम रसूल मंगी साईं डॉक्टर अब्दुल रहीम मंगी साईं अमीर अली साईं लख सलवात सगोरी पढ़ाई ओ मौला साईं वारनि अॼु ख़ैर कयो अॼो को साईं वारनि जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा साईं गुलाम रसूल मंगी साईं खे डॉक्टर अब्दुल रहीम साईं खे साईं अमीर अली साईं खे फ़कीर मोहम्मद साईं खे ओ मौला साईं जे सभिनी भाइरनि खे क़यामत ताईं आबाद फरमा साईं फ़कीर गुलाम रसूल साईं जो पोटो जेको नंढड़ो चाक नाहे उनखे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं मुश्ताक फ़कीर मंगी साईं खे मुश्ताक साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला जेके भी मंगी जेके भी बुरड़ा हिन दुआ में शरीक आहिनि मौला सभिनी जो बेड़ो तार ओ मौला सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा ओ मौला ए करीम साईं हाकिम अली साईं ॿियो हाकिम अली साईं ॿिन्ही हाकिमनि खे आबाद फरमा मोहम्मद इसाक अब्बासी साईं हाजी पंवरनाथ ख़ान साईं जा ऐं साईं शान फ़कीर सुमरो साईं जा बेड़ा पार फरमा ओ मौला अली अकबर जी जवानी जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा साईं गुलाम रसूल मंगी साईं जा वेड़ा वसंदा रहनि हिननि जा बच्चा घर आबाद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि वसल्लिमू तस्लीमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी